दर तुझे तां अगे को नवी दुसे उथी नेण पई जाखणी खिलुत पोमा उथा मुझे हरे आए बहर डोह तेली कदई मुंज दिल जा धणी खिलुत पोमा उथा दर तुझे तां अगे ओ मर्ज़ मुझे खजाने सुञाणे पिरी तब तबीबन ॾिठो थो माणे पिरी तब तबीबन ॾिठो थो माणे पिरी दर्द दिल जी दवा ॾे त तूं पंहिंजी ॾे दिल या घायल घणी खिलुत पोमा उथा दर तुंहिंजे तां अगे को नवी दुस उथी नेण पई जाखणी खिलुत पोमा उथा मुंहिंजे हरे ऐं बहर डोह तेली कॾई मुंहिंजे दिल जा धणी खिलुत पोमा उथा दर तुंहिंजे तां अगे ओई मुंहुं मठो मुंहुं खणी तो अॻियां छा चवां रहम दिल यार तोखे थो पेरे पवां रहम दिल यार तोखे पियो पेरे पवां मूं ख़तादार बेकार इंसान ते मोहर पंहिंजी हणी खिलुत पोमा उथा दर तुंहिंजे तां अगे को नवी दुस उथी नेण पई जाखणी खिलुत पोमा उथा दर तुंहिंजे तां अगे ॾाढो दिलगीर थी पियो दिल जाए ॾे पंहिंजी महफ़िल दर अज़मी खे जाए ॾे पंहिंजी महफ़िल दर अज़मी खे जाए ॾे जे कॾहिं मुर्क जी महिरबानी कंदे वहम वींदा छणी खिलुत पोमा उथा दर तुंहिंजे तां अगे को नवी दुस उथी नेण पई जाखणी खिलुत पोमा उथा मुंहिंजे हर ऐं बहर डोह तेली कॾई मुंहिंजे दिल जा धणी खिलुत पोमा उथा दर तुंहिंजे तां अगे बाबा जान मोहम्मद बेबू पोटरा।